मां सम्झां थो मां त साईं जी सालगिरह ते जिन बि असां ते गंद उछलाया, गारियूं उछलायूं, कतलनि जा इल्ज़ाम हयूं, अलाए छा छा न हुयो जेको असांजे मथां न उछलियो वियो, ऐं त सभिनी खे माफ़ करे छॾियो। अॼु बि चवां थो बाबा जिन जो सिंधु देश जी आज़ादी में यकीन आहे अचनि असां सां गॾु जदोजहद कनि। बाक़ी हाणे केरु वेही भंग जो प्यालो पी चए त मां अकले कुल आहियां ऐं मूंखे वागू ॾेई छॾियो, साईं जीएम साहिब जे फिकर जे कारकुननि जूं वागियूं उहे कंहिंखे ॾियनि न, मूंखे चवनि हटी वञ, मां हेठि धरतीअ ते वेही साईं जीएम साहिब जे अंगण जी ॿुहारी ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। असांखे सिंधु देश जी आज़ादी खपे, जेकॾहिं कारकुन मूंसां गॾु आहिनि, मूंसां प्यारु कनि था त पोइ मूंसां गॾिजी हलनि, अची कमु कनि, जमहूरी तरीक़े सां ऐवाननि जे ज़रिए अची मूंखे हटाइनि, मां हटण जे लाइ तयारु आहियां। मूंखां वधीक को अहल माण्हू जंहिं ॾींहुं आयो उन ॾींहुं मां वॉलंटियर उनजे कढ हलण जे लाइ तयारु थी वेंदुसि। बाक़ी हाणे गॾिजी वेही इताद मां ठाहियां, मां चवंदा त माण्हुनि खे जेकॾहिं पछताव पैदा थी वञे हिननि खे, जिन क़ौमी तहरीक खे टोड़ियो, जिन क़ौमी तहरीक जे मथां दुश्मन खिलाया, जिन क़ौमी तहरीक जे अंदरि वेही एजेंसियुनि खे ख़ुशि कयो, पंजाब खे ख़ुशि कयो, छो त क़ौमी तहरीक टुटंदी, क़ौमी तहरीक कमज़ोर थींदी, ख़ुशि त दुश्मन थींदो न। जिन दुश्मन खिलाया उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजे रवैये ते पछताव आहे त आउं उन्हनि वटि लंघी वञण जे लाइ तयारु आहियां।